अस्सलाम वालेकुम, मां ज़ाहिद हियर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पाण जो हले पियो सेल जो टॉपिक, त सेल में जेको आहे सो पाण पढ़ी आयासीं त बाबा सेल छा थींदो आहे, उन जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो कल्ह जेको आहे सो पाण पढ़ियोसीं साइटोप्लाज़म एंड सेल मेम्ब्रेन। त सेल मेम्ब्रेन छा थींदी आहे, साइटोप्लाज़म छा आहे। अॼु जेको आहे सो पाण पढ़ंदासीं न्यूक्लियस। त बाबा न्यूक्लियस छा आहे, कॾहिं डिस्कवर कयो, ठीकु आहे, इन जो फंक्शन छा आहे, ठीकु आहे, ऐं इन सॼो जेको आहे सो दारो मदार छा ते हूंदो आहे। त पाण अॼु इन शइ खे ॾिसंदासीं। ऐं न्यूक्लियस में जेकी सभ खां पहिरीं शइ ईंदी आहे त बाबा न्यूक्लियस खे डिस्कवर कंहिं कयो। त न्यूक्लियस खे जेको डिस्कवर कयो, जेको MCQ ईंदो आहे, उहो आहे रॉबर्ट ब्राउन। कॾहिं कयो, 1831 में, ठीकु आहे, 1831 में। ही MCQ अक्सर पुछियो वेंदो आहे, न्यूक्लियस खे कंहिं डिस्कवर कयो, रॉबर्ट ब्राउन कयो, कॾहिं कयो, 1831 में कयो, ठीकु आहे। हाणे जेको ही न्यूक्लियस आहे, हाणे असांजी जेकी बॉडी आहे उन में जेके प्रोमिनेंट सेल्स हूंदा आहिनि, मतिलबु जेके अहम सेल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे न, उन जे अंदरि जीअं मां कल्ह ॾेखारियो तव्हांखे, हाणे मां वटि उहो पेज न आहे, त उन में तव्हांखे मां ॾेखारियो त भई सेल आहे, लेट सपोज़, ठीकु आहे, उन जे अंदरि जेको न्यूक्लियस हूंदो आहे, डार्क जेको हूंदो आहे, बिल्कुलु आख़िरी ही वारो, ही जेको सेंटर ते हूंदो आहे एनिमल सेल में, नॉट प्लांट सेल में, ठीकु आहे। त इहो न्यूक्लियस आहे, ठीकु आहे। हाणे इहो डार्क हूंदो आहे, इन जे चौगिर्द पाण इहो ई पढ़ियोसीं त प्लाज़्मा मेम्ब्रेन खां वठी करे न्यूक्लियस जे विच में जेकी बि शयूं अची थियूं, हिन में गोल्जी बॉडीज़ आहिनि, ठीकु आहे, उन खां अलावा जेके बि शयूं हुन जे अंदरि अचनि थियूं, ऐं एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हूंदो आहे, माइट्रोकॉन्ड्रिया हूंदो आहे, लाइसोसोम आहे, ठीकु आहे, इहे सॼा जेके आहिनि शामिल ईंदा आहिनि, साइटोप्लाज़म ईंदा आहिनि। त ही सेल मेम्ब्रेन थी वई, ही विच में जेके बि बॉडी अचनि थियूं साइटोप्लाज़म, ही जेको विच वारो आहे, सेंटर जेको डार्क हूंदो आहे, इहो पाण खे छा हूंदो आहे, न्यूक्लियस हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं न्यूक्लियस जेको आहे, हिन जी जेकी शेप हूंदी आहे, उहा इरेग्युलर बि हूंदी आहे, स्फेरिकल बि हूंदी आहे, ठीकु आहे। इरेग्युलर मतिलबु त उहो बिल्कुलु हीअं रेग्युलर हीअं न हूंदो आहे, ठीकु आहे। स्फेरिकल शेप जीअं असांजी गैलेक्सी जो आहे, इनारिका आहे, ठीकु आहे, इरेग्युलर हूंदी आहे, रेग्युलर न हूंदी, ठीकु आहे। इहा शइ ज़हन में हुजे। उन खां अलावा हाणे इहो छा जो हिन जो फंक्शन छा आहे, त न्यूक्लियस जेको आहे कंट्रोल करे थो सेल जी एक्टिविटीज़ खे, ठीकु आहे। इहो MCQ पुछंदा आहिनि। त सेल में जेके बि एक्टिविटीज़ थियनि थियूं, उनखे केरु थो कंट्रोल करे, न्यूक्लियस थो कंट्रोल करे, ठीकु आहे। हाणे इहो जनरली प्रेज़ेंट हूंदो आहे एनिमल सेल जे सेंटर में, ठीकु आहे। पर प्लांट सेल में छा हूंदो आहे, त हे विच में एतिरो वैक्यूम हूंदो आहे, त पोइ छा हूंदो आहे, न्यूक्लियस हेॾे हूंदो आहे, साइड ते हूंदो आहे, ठीकु आहे, उहो सेंटर हुन में न हूंदो आहे। वैक्यूल हूंदो आहे एनिमल प्लांट सेल जे अंदरि, जंहिंजे करे जेको न्यूक्लियस आहे उहो सेंटर में न हूंदो आहे। एनिमल सेल में उहो उन जी जेकी पोज़ीशन आहे उहा छाहे, सेंटर में हूंदो आहे, ठीकु आहे। इहा शइ तव्हांखे यादि हुजे त बाबा कहिड़े सेल में सेंटर में हूंदो आहे, कहिड़े एनिमल सेल में या प्लांट सेल में, कहिड़े सेल में जेको आहे त उहो सेंटर में हूंदो आहे, कहिड़े में पेरीफेरी में हूंदो आहे। पेरीफेरी मतिलबु साइड ते, ठीकु आहे। पेरीफेरियल एरिया जीअं पाण चवंदा आहियूं, रिमोट एरिया या सिटी जा पेरीफेरियल एरिया, मतिलबु ॿाहिरियां वारा, साइड वारा एरिया, ठीकु आहे। इन करे न्यूक्लियस जेको आहे सो जेको वैक्यूल हूंदो आहे प्लांट सेल में, उहो पुश कंदो आहे हुनखे, हे ॾिसो विच में वैक्यूल आहे, इन पुश कंदो आहे न्यूक्लियस खे, त उहो साइड ते हुजे, सही आहे। हाणे जेकर पाण ॾिसूं त डिफरेंट टाइप जा सेल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। मोनोन्यूक्लिएट हूंदो आहे, ठीकु आहे, बायोन्यूक्लिएट हूंदो आहे। हाणे मोनोन्यूक्लिएट छा हूंदो आहे, त उन जे अंदरि हिकिड़ो न्यूक्लियस हूंदो आहे, ठीकु आहे। हीअ सिर्फ़ु तव्हांखे वन पेपर जे हिसाब सां जेको आहे तो ज़हन में हुजनि, त बाबा मोनो जेको आहे सो न्यूक्लिएट छा हूंदो आहे, मोनो स्पेलिंग जेको आहे सो तव्हां चेक कजो, मां आई थिंक त सही आहे, वरी बि तव्हां चेक करे छॾिजो। हाणे मोनोन्यूक्लियर मतिलबु छा हूंदो आहे, त उहे सेल जंहिंजे अंदरि दी सेल्स हैव ओनली वन न्यूक्लियस, त उहे सेल जंहिंजे अंदरि हिकिड़ो न्यूक्लियस हूंदो आहे, उनखे पाण छा था चऊं, मोनोन्यूक्लिएट, ठीकु आहे। बाय न्यूक्लिएट मतिलबु, बाय मां तव्हांखे ख़बर पइजे थी बाबा, बाय न्यूक्लिएट मतिलबु उहो सेल जंहिंजे अंदरि जेको आहे सो ॿ जेको आहे सो न्यूक्लियाई हूंदा आहिनि, या न्यूक्लियस जेको आहे उहे ॿ हूंदा आहिनि, ठीकु आहे। न्यूक्लियाई लिखो, न्यूक्लियस लिखो, तव्हांजी मर्ज़ी आहे, साॻी शइ आहे, ठीकु आहे। उनखे पाण छा था चऊं, बाय न्यूक्लियाई चऊं था, सही आहे। इहा शइ तव्हांजे ज़हन में हुजे, हीअ शइ ॿियो हीअ शइ।
उन खां पोइ जेकी हिन में मेन शइ हूंदी आहे जेकी पुछंदा आहिनि त बाबा जेको आहे सो छा न्यूक्लियर जेको आहे सो विज़िबल हूंदो आहे ड्यूरिंग डिवाइडिंग स्टेज, जॾहिं बि डिवाइड स्टेज कई वेंदी आहे उन जे दौरान उहो विज़िबल हूंदो आहे। इहा जेको वन पेपर जे हिसाब सां न आहे, वरी बि तव्हां शेयर कयूं था, ठीकु आहे। न्यूक्लियर जेको आहे उहो डिसअपियर थी वेंदो आहे जॾहिं बि हुन में क्रोमेटिन मटीरियल रिप्लेस कंदो आहे क्रोमोज़ोम खे, उहो डिवाइड थींदो आहे, जॾहिं रिप्रोडक्शन जो अमल थींदो आहे त उन टाइम उहो जेको आहे सो गायब थी वेंदो आहे। पर इहा हिन में जेकी मेन इंपॉर्टेंट शइ आहे त भाउ जेकी केमिकली जेको न्यूक्लियस कंपोस्ट आहे उन जा 4 पार्ट्स आहिनि, ठीकु आहे। त केमिकली जेको आहे सो न्यूक्लियर जा घणा पार्ट्स आहिनि, 4 पार्ट्स आहिनि, ठीकु आहे। नंबर 1 ते कहिड़ो अचे थो, न्यूक्लियर मेम्ब्रेन हूंदी आहे, न्यूक्लियर जी जेकी मथी हूंदी आहे हुन पाण न्यूक्लियर मेम्ब्रेन चऊं था। ठीकु आहे। नंबर 2 ते जेकी अचे थी उहा आहे न्यूक्लियोइड। ही स्पेलिंग जेको आहे सो चेक करे छॾिजो, न्यूक्लियोइड आई थिंक हीअं ई आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 3 ते जेकी हिन जी शइ अंदरि ईंदी आहे उहो न्यूक्लियस, उहो जेको आहे सो हुन न्यूक्लियस में उहो हूंदो आहे न्यूक्लियोप्लाज़म, ठीकु आहे। उन खां पोइ जेकी आख़िरी शइ अचे थी हिन जे अंदरि उहो हूंदो आहे क्रोमोज़ोम, ठीकु आहे। हीअ जेको आहे सो इम्पोर्टेंट आहे इंसान जी जेको आहे सो रिप्रोडक्शन सिस्टम लाइ। हा, न्यूक्लियर मेम्ब्रेन छा हूंदी आहे, जेको न्यूक्लियस हूंदो आहे उन सराउंड कई वेंदी आहे, जीअं सेल जे सराउंड में मथां प्लाज़्मा मेम्ब्रेन हूंदी आहे, ईअं न्यूक्लियस जे मथां जेको आहे लेट सपोज़ ही सेल आहे, ठीकु आहे। हिन जे अंदरि जेको आहे सो हीअ जेको आहे सो न्यूक्लियस आहे, त हीअ जेकी ॿाहिरीं आउटर मोस्ट लेयर आहे जेकी, हिनखे पाण छा था चऊं, न्यूक्लियर मेम्ब्रेन, ठीकु आहे। हाणे इहा सेपरेट करे थी न्यूक्लियर मटीरियल खे साइटोप्लाज़म मां। हाणे हीअ साइटोप्लाज़म आहे सॼो, ठीकु आहे। इनखे हीअ सेपरेट करे थी, हीअ न्यूक्लियस जे अंदरि रखूं ऐं ॿाहिरें पोर्शन खे इनखे डिवाइड करे थी, हिनखे सेपरेट करे थी, ठीकु आहे। पहिरीं शइ इहा त न्यूक्लियर मेम्ब्रेन जो तव्हांजो फंक्शन पुछी सघे थो, ठीकु आहे। ॿी शइ इहा त उहो पुछंदो आहे त न्यूक्लियर मेम्ब्रेन जेकी आहे सो इहा कंपोज़ छाजी थियल आहे। बेसिकली न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे सो हुन में 2 मेम्ब्रेन हूंदी आहे, हिकिड़ी आउटर मेम्ब्रेन हूंदी आहे, ठीकु आहे, जेकी आहे सो एंडोप्लाज़्मिक रेक्टिकुलम सां जेको आहे सो सर्टेन पॉइंट्स ते कनेक्टेड हूंदी आहे। ॿी इनर मेम्ब्रेन हूंदी आहे जेकी न्यूक्लियर सां कनेक्टेड हूंदी आहे। बसि तव्हांखे इहो सभु यादि रखिणो आहे, त 2 मेम्ब्रेन हूंदी, इनर एंड आउटर, ठीकु आहे। आउटर ऐं जेको इनर मेम्ब्रेन इहे जेको आहे सो छा थियूं कनि त इन में डिसकंटिन्यूइंग हूंदो आहे, सर्टेन पॉइंट्स ते जेको आहे सो हुनजे अंदरि जेको आहे सो हिकु कंटिन्यूटी हूंदी आहे, पर सर्टेन पॉइंट्स ते जो आहे सो पाण में डिस्कनेक्ट थी वेंदा आहिनि, ठीकु आहे। जिते उहे डिस्कनेक्ट थींदा आहिनि उते उहे न्यूक्लियर पोर्स हूंदा आहिनि हिन जे अंदरि न, उहो हीअं पोर्स हीअं इहे छा कंदा आहिनि त जेकी इनर मेम्ब्रेन आहे उनखे आउटर मेम्ब्रेन खां अलॻि कंदा आहिनि, ठीकु आहे। इहे पोर्स जेके आहिनि सो उहे छा था कनि, अलाउ कनि था त जेको आहे सो साइटोप्लाज़म जो जेको मटीरियल अचे थो उहो न्यूक्लियस जे अंदरि अचे थो, न्यूक्लियस मां जेको मटीरियल जेको आहे सो साइटोप्लाज़म जे ॿाहिरि वञे थो, उहे होल्स हूंदा आहिनि नंढा नंढा इहे जेके, ठीकु आहे। इनखे पोर्स चओ, होल्स चओ, ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, हीअं हूंदा आहिनि। इहे छा कंदा आहिनि त मटीरियल खे ॿाहिरि मोकिलींदा आहिनि ऐं अंदरि बि मोकिलींदा आहिनि। हे हुयो पंहिंजो न्यूक्लियस जी न्यूक्लियर मेम्ब्रेन। हाणे इन खां पोइ जेको आहे सो अचे थो उहो न्यूक्लियस हूंदो आहे, ठीकु आहे। न्यूक्लियस छा आहे त इहो हिकु डार्क स्टेन बॉडी हूंदी आहे विदिन न्यूक्लियस। हिन न्यूक्लियस जे अंदरि जेको आहे सो डार्क स्टेन बॉडी हूंदी आहे, ठीकु आहे। बॉडी मतिलबु उहा हिकिड़ी मतिलबु ईअं तव्हां सम्झो जीअं हीअ बॉडी आहे, हीअ तव्हांखे बॉडी नज़र अचे थी, हीअ तव्हांखे बॉडी नज़र अचे थी, माना हिकु अहिड़ी शइ हुनजे अंदरि जेकी बिल्कुलु डार्क हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे इहा छा हूंदी आहे त इहा विदाउट मेम्ब्रेनस बाउंड्री हूंदी आहे, ठीकु आहे। इहा सेपरेट कंदी आहे न्यूक्लियर मटीरियल खे, उनजी जेकी ॿाहिरीं वारी शइ हूंदी आहे उनखे, ठीकु आहे। ऐं इन में ई जेको आहे सो न्यूक्लियस जेको आहे सो हिकु या हिक खां वधीक न्यूक्लियाई हूंदी आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधाए छॾियुमि। ऐं इन जे अंदरि RNA हूंदो आहे, ठीकु आहे, या mRNA हूंदो आहे, ठीकु आहे। त इहा न्यूक्लियस आहे। उन खां पोइ क्रोमोज़ोम अचनि था, ठीकु आहे। हाणे क्रोमोज़ोम जेको आहे सो मेन शइ आहे, ठीकु आहे। चओ त इहे तव्हांजी इनहेरिटेड, मतिलबु तव्हांजे माउ पीउ मां जेके बि तव्हांखे शयूं ईंदियूं जेके बि मिलंदियूं उहे क्रोमोज़ोम जे थ्रू ई मिलंदियूं। त इंसान जे अंदरि जेको आहे सो मेन जे अंदरि जेको आहे सो क्रोमोज़ोम घणा हूंदा आहिनि, ही MCQ अक्सर ईंदो आहे 46, ठीकु आहे। फ्रॉग जे अंदरि पुछंदा आहिनि, ॾेढर, ठीकु आहे। फ्रॉग जे अंदरि घणा हूंदा आहिनि, 26 क्रोमोज़ोम, ठीकु आहे। उन खां अलावा चिंपैंज़ी जो बि पुछी सघनि था, भोला जंहिंखे तव्हां ॾिसो था, ठीकु आहे। चिंपैंज़ी जे अंदरि घणा हूंदा आहिनि, 48, इंसाननि खां ई वधीक हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे त फ्रूट फ्लाई में उहो पुछी सघनि था, 8 क्रोमोज़ोम हूंदा आहिनि। ओनियन में पुछंदा आहिनि,
बसर में, त बसर में घणा हूंदा आहिनि 16 क्रोमोज़ोम, ठीकु आहे। त हीअ तव्हांखे शइ हिन में क्रोमोज़ोम में यादि रखणी, ठीकु आहे। उन खां पोइ न्यूक्लियोप्लाज़म आहे। न्यूक्लियोप्लाज़म छा हूंदो आहे, त इहा हिकिड़ी सॉल्यूबल न्यूक्लियर सेप हूंदी आहे, मतिलबु त इहो फ्लूइड वारी कार हूंदी आहे, ठीकु आहे। इन जो फंक्शन छा हूंदो, जेको न्यूक्लियस आहे, हिन जो फंक्शन छा हूंदो, हे त हिन जा पार्ट थी विया न, उन खां अलावा हाणे हिन जो पाण फंक्शन पढ़ूं था, त फंक्शन छा हूंदो आहे। पेन बि ख़तमु थी वियूं आहिनि, हिकिड़ो ठीकु आहे। त फंक्शन छा आहे न्यूक्लियस जा बेसिकली जेके फंक्शन, हुन में नंबर 1 जेको फंक्शन पाण अॻु में करे आया आहियूं, त इहे एक्टिविटीज़ खे कंट्रोल कंदो आहे। जेके बि सेल जी एक्टिविटीज़ आहिनि उनखे छा थो करे, कंट्रोल करे थो। ठीकु आहे, सेल जी सॼी एक्टिविटीज़ खे कंट्रोल करे थो, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे हे छा थो करे, त जेके बि हेरिडिटरी मटीरियल हूंदा आहिनि, या हेरिडिटरी मतिलबु जेके तव्हांखे वालदेन को इनहेरेंट में जेको आहे सो करेक्टर जेके मिलंदा आहिनि पेरेंट्स टू ऑफ स्प्रिंग, उनखे जेको आहे छा थो करे, ट्रांसफ़र करे थो, ठीकु आहे। ट्रांसफ़र एंड कंट्रोल, फ्रॉम पेरेंट्स टू ऑफ स्प्रिंग मतिलबु उनजी औलाद जेकी ईंदी आहे अॻिते, ठीकु आहे, जेकी बि तव्हांजी पोइ नस्ल ईंदी आहे उनखे पाण ऑफ स्प्रिंग चवंदा, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो न्यूक्लियस में छा आहे, त हिन में 3 जेको आहे सो 3 टाइप ऑफ RNAs हूंदा आहिनि। mRNA हूंदी आहे, tRNA हूंदी आहे, rRNA हूंदी आहे, ठीकु आहे, जेको हिन जो मेन 3 फंक्शन आहे। इहो बि पुछंदो आहे त बाबा हिन जे अंदरि कहिड़ी टाइप जूं RNA हूंदियूं आहिनि, त 3 टाइप जूं जेको आहे हिन जे अंदरि RNA हूंदी आहे, ठीकु आहे। नंबर 1 ते कहिड़ी थी अचे, जेकी मां हाणे तव्हांखे ॿुधायां mRNA, ठीकु आहे। mRNA जॾहिं तव्हां लिखंदो त m नंढी, RNA वॾा, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो tRNA, ठीकु आहे। tRNA खां पोइ जेको आहे सो अचे थो कहिड़ो, rRNA, ठीकु आहे। त हीअ जेको आहे सो न्यूक्लियस जे अंदरि हे RNA मौजूदु हूंदा आहिनि। नंबर 1 mRNA, tRNA एंड R, ही R वरी RNA, ठीकु आहे। त हिन शइ खे ज़हन में रखो। त बेसिकली न्यूक्लियस जेको आहे सो इहो हिकु त सेल जी एक्टिविटी खे कंट्रोल करे थो, ठीकु आहे। ॿियो जेको आहे सो इहो छा थो करे, ट्रांसफ़र करे थो हेरिडिटी जेके करेक्टर्स आहिनि वालदेन को उनजी औलाद में, ठीकु आहे। टियों छा थो करे, त उनजे अंदरि 3 मेन इंपॉर्टेंट RNA हूंदा आहिनि, ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा, mRNA, tRNA एंड rRNA। हाणे हे सिर्फ़ु तव्हांखे यादि रखणु आहे, हिन जी डिटेल में न आहे वञिणो। 1.1 पेपर जे हिसाब सां इहो तव्हां लाइ मोर देन इनफ आहे। उन खां अलावा जेकर पाण ॾिसूं त बाबा उहो कहिड़ो सुवालु पुछी सघे थो न्यूक्लियस मां, त डिस्कवर कंहिं कयो, रॉबर्ट ब्राउन कयो हुयो, कॾहिं कयो हुयो, 1831 में कयो हुयो। हिन जो फंक्शन पाण हाणे पढ़ी आयासीं, कंट्रोल करे थो, ठीकु आहे। इन जे अलावा जेको आहे सो सेल जा 2 टाइप हूंदा आहिनि, हिकिड़ो मोनोन्यूक्लिएट हूंदो आहे, ॿियो बाइन्यूक्लिएट हूंदो आहे। मोनोन्यूक्लिएट मतिलबु जंहिंजे अंदरि हिकिड़ो, मोनो मतिलबु हिकु, ठीकु आहे, 1, ठीकु आहे। बाय मतिलबु 2, ठीकु आहे। इहो शइ यादि में अचे, जिते मोनो अचे त उते 1 हूंदो, ठीकु आहे। जिते बाय अचे त उते 2 हूंदो। त मोनोन्यूक्लिएट मतिलबु त उनजे अंदरि हिकु सेल हूंदो आहे। बाइन्यूक्लिएट जेके सेल्स हूंदा आहिनि उनजे अंदरि हिकु न्यूक्लियस हूंदो आहे। जेके बाइन्यूक्लिएट हूंदा आहिनि सेल्स, उनजे अंदरि 2 न्यूक्लियाई हूंदा आहिनि, ठीकु आहे। केमिकली जेको आहे इहो चेन जो ठहियलु हूंदो आहे। कहिड़ा कहिड़ा, न्यूक्लियर मेम्ब्रेन हूंदी आहे हिन जे अंदरि, ठीकु आहे। नंबर 1 ते शइ त बाबा हिन जे अंदरि जेको आहे सो केमिकली हिन जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, त हिकिड़ी शइ हूंदी आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन हूंदी आहे, न्यूक्लियाई हूंदी आहे, ठीकु आहे। उन खां अलावा न्यूक्लियोप्लाज़म हूंदो आहे, ऐं क्रोमोज़ोम हूंदो आहे, ठीकु आहे। हुन 3 में एतिरो इंपॉर्टेंट कुझु बि न आहे जेके तव्हां यादि रखो। क्रोमोज़ोम जे हवाले सां उहो MCQ ॾींदो आहे, त उन्हनि में घणा हूंदा आहिनि, 16 आहिनि। इंसान जे अंदरि मतिलबु मर्द आहिनि, औरत 46 को जेकॾहिं कुझु हेठि हूंदा आहिनि, घटि हूंदा आहिनि, हीअं क्रोमोज़ोम हूंदो आहे, ठीकु आहे। हीअ थोरो हिन का शइ मिलंदी आहे हीअं। जेकॾहिं हीअ 46 खां 45.5 थी था वञे, या हीअ मथी वञे थो हलियो, या हे ख़तमु थो थी वञे, एक्स क्रोमोज़ोम। अच्छा, क्रोमोज़ोम जा 2 टाइप हूंदा आहिनि, एक्स एंड वाई क्रोमोज़ोम, ठीकु आहे। मर्द जे अंदरि में जेको हूंदो आहे उहो XY हूंदो आहे, ठीकु आहे। औरत जे अंदरि में जेको आहे सो उहो सिर्फ़ु X हूंदो आहे, ठीकु आहे। इहा शइ यादि हुजे, सही आहे। त
जेको पाण औरत खे इल्ज़ाम ॾींदा आहिनि न माण्हू त जेको आहे सो औरत जेको आहे सो ॿार खे पैदा नथी करे मतिलबु मर्द खे छोकिरे खे ऐं उनजे करे उनखे डाइवोर्स थी वेंदी आहे ऐं माण्हू जेको आहे सो ॿी शादी कंदा आहिनि त उन में औरत जो कसूर न हूंदो, छो त औरत जे अंदरि वाई क्रोमोज़ोम आहे ई कोन, ठीकु आहे, उहो कंहिंजे अंदरि आहे, उहो मर्द जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। उहो ई जॾहिं वेंदो आहे औरत खे जॾहिं मिलंदो आहे त पोइ जेको आहे सो जेको एग ठहंदो आहे उन में जेको आहे सो मेल जेको आहे सो उहो बेबी बॉर्न थींदो आहे, ठीकु आहे। फीमेल बेबी त जो तालुक़ु औरत सां आहे, औरत जो तालुक़ु मेल बेबी सां आहे ई न, छो त उनजे अंदरि उहो क्रोमोज़ोम हूंदो ई न आहे, उहो मेन जे अंदरि हूंदो आहे। त इन करे इहो जेकी बि पाण वटि घटिया सोच आहे हिकिड़ी औरतुनि ग़रीबनि खे, जंहिंजे करे इहो ॾाढो मुश्किलातुनि जो सामिनो हूंदो आहे ऐं उन्हनि खे हर को टोकींदो आहे पियो, उन्हनि खे ई मतिलबु जेको आहे सो माण्हू कर्ज़ कंदा आहिनि, इहा इलाही ग़लति रिवायत आहे ऐं हिनखे थोरो तव्हां बि ॾिसी वठो, ठीकु आहे। उनखे अलावा फ्रॉग में पुछंदो आहे ॾेढर में केतिरो आहे, चिंपैंज़ी बोलरा जेके हूंदा आहिनि, ठीकु आहे। ओनियन में मेन में 46 हूंदा आहिनि, क्रोमोज़ोम 2 हूंदा आहिनि, एक्स एंड वाई, ठीकु आहे। एक्स वाई तव्हां चई सघो था, मर्द जे अंदरि एक्स वाई हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा फंक्शन्स कहिड़ा आहिनि जा कंट्रोल करे थो सेल खे, कंट्रोल करे थो हेरिडिटी मटीरियल खे, ठीकु आहे। उनखां अलावा हिन जे अंदरि 3 RNA हूंदा आहिनि, mRNA, tRNA एंड rRNA। आई होप त हे तव्हांजो फुल क्लियर थी वेंदो। सुभाणे इंशाल्लाह पाण जेको आहे सो माइट्रोकॉन्ड्रिया ऐं उनखां पोइ गोल्जी पार्टीज़ वग़ैरह कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।